अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कैफ़ तकफ़ुरून बिल्लाहि व कुन्तुम अमवातन फ़अहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजऊन। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बाबा से बुलंद सलात शरीफ करो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक वसल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, जियां त ही जलसो ऐं इफ्तारी जो इंतज़ाम बराए ईसाले सवाब जी नियत सां रखियो वेंदो आहे। असांजा मुजाहिद भाउ मसूद अहमद, भाउ सरफराज अहमद, भाउ आबिद ऐं भाउ मुदस्सिर ऐं ॿिया बिरादरान पंहिंजे वॾड़नि जे मरी वियलनि जे रूह खे राहत पहुचाइण जे लाइ ही प्रोग्राम सजाईंदा आहिनि, इफ्तारी जो इंतज़ाम कंदा आहिनि। बिलख़ुसूस
पांजे वालिद मोहतरम मरहूम मग़फ़ूर उस्ताद अली नवाज़ जे रूह खे राहत पहुचाइण जे लाइ ऐं पंहिंजी अमड़ जे रूह खे राहत पहुचाइण जे लाइ ऐं पंहिंजी भेण जे रूह खे राहत पहुचाइण जे लाइ हीउ जलसो मुनक़िद कंदा आहिनि। दुआ कयो त अल्लाह ताला इन्हनि जी नियत मुताबिक़ मरहूमीन खे इहो सवाब पहुचाए, उन्हनि जी रूहनि खे राहत पहुचाए ऐं उन्हनि जी क़ब्रुनि खे बिश्त जे बाग़नि में बाग़ बणाए। जवाहिर रहमत में अल्लाह ताला उन्हनि खे जगह नसीब फरमाए। मुझे अजीजो, मुझे दोस्तों, मुझे भाइरो, ये भलारो रमज़ान शरीफ हली चली रहियो आहे। हाणे हिन जा वेचारे जा पोयां ॾींहं आहिनि। नबी साईं रमज़ान शरीफ जी पिछाड़ी ॾिसंदा त ग़म में रोईंदा, दुख में रोईंदा, फरमाईंदा त ॾाढी ख़ुशी ही, ॾाढो इंतज़ार हो त रमज़ान अचे तो अचे तो अचे तो। आखिर रमज़ान शरीफ पहुची भी वियो। वरी हाणे रमज़ान शरीफ मोकिलायूं तो वञे। काश साईं जन फरमाईंदा सॼो साल रमज़ान शरीफ हुजे हा। जहन्नम जा दरवाजा बंद ही बंद हुजन, जन्नत जा दरवाजा खुलिया ही खुलिया पिया हुजन। वॾा वॾा जिन शैतान ॿधा पिया हुजन। अल्लाह ताला जी रहमत जोश ऐं जलाल में हुजे हा। नफ़ल जो सवाब फर्ज जेतिरो मिलंदो रहे हा। फर्ज जो सवाब 70 फर्जन जेतिरो मिलंदो रहे हा। ऐं मुंहिंजा उम्मती रोज़नी रोज़न में जना, रोज़नी रोज़न में जना, रोज़नी रोज़न में जना। पर अफसोस सद अफसोस हुजूर फरमाए तो त सॼो साल रमज़ान हुजे हा। ऐं असां उम्मती हिकिड़े महीने रमज़ान शरीफ जे बेरोज़न रखण लाइ तैयार न आहियूं। एतराम करण जे लाइ तैयार न आहियूं। हाणे बि रस्ते सां अचां पियो, वॾे आवाज़ सां राग ऐं साज़ ऐं गाना हली रहिया। बेरोज़ा है तो मूंखे खाईंदे पीअंदे नज़र आया। होटल खुलियल नज़र आया, फिल्मां पियूं हलन। केडी मुसलमानन में रमज़ान शरीफ जी बेकदरी आहे।
कोई रमजान जो एहतराम ना है, कोई रमजान जो हया ना है। अल्लाह जी ज़ात जो कसम, ये बेरोज़ा रमजान जो एहतराम न करण वाला, रमजान जो हया न करण वाला, दुनिया में भी ज़लील हैं, तबाह हैं, रुसवा हैं, ख्वार हैं, कब्र क़यामत में भी इन्हनि लाइ अज़ाब ही अज़ाब। ये बर्बाद किया। जिब्राइल अमीन के बददुआ दिया, नबी सही आमीन किया। जिब्राइल अमीन फरमाया तो सही, वे मानू तबाह बर्बाद थियन, वे मर्द वे मायूं जिन जी जिंदगी में रमजान शरीफ वारो महीनो अचे और रमजान शरीफ जा रोज़ा न रखन, रमजान जो एहतराम न करन, हया न करन। सईं ने फरमायो आमीन, बराबर एड़ा मानू तबाही बर्बादी जे लायक जेके रमजान जा रोज़ा नथा रखन, जेके रमजान जो एहतराम नथा करन, हया नथा करन। ये मानू किए खुश रहंदा जिनके मिठड़ो नबी मोहम्मद करीम आमीन करे बददुआ दे, जिब्राइल अमीन के बददुआ दे। बहाना कहीं वेठा आहिनि साईं, असां मजदूरी था कयूं, छा असां मजदूरी न कंदा, मेहनत न कंदा? जंगे बदर 17 रमजान मुबारक ते लगी है। असाब सगोरा इन रोज़े जी हालत में जंग विड़िया हैं, पिछाड़ी 14 नबी सही जा गुलाम इन रोज़े जी हालत में जंगे बदर में शहीद थिया। हज़रत अली तो हीअं लफ़्ज़ चवे थो त मूंखे हीअ ॻाल्हि ॾाढी पसंदि आहे जो गर्मीअ जा ॾियारा हुजनि ऐं मुंहिंजे वात ते रोज़ो हुजे। हाणे त भेण ॾींहं बि भला थधा ॾींहं, नंढो ॾींहुं, पोइ बि बदबख्त रोज़ा न रखिया, बदनसीबन रोज़ा न रखिया। मांखे साईं शुगर आहे, इहा शुगर त आम आहे। नंढे के ॿार खे बि शुगर आहे, इहो कहिड़ो बहानो आहे? इहा बेईमान हुजण जी निशानी आहे। असांजी अमड़ खे हाई शुगर, पोइ बि अल्लाह जी ज़ात जो कसम हिकिड़ो रोज़ो क़ज़ा न कई। इंसुलिन हण दिया, कुराड़ी वीचारी पीरसन, रमजान को पहिरियों थोरो बीमार थी पई, रोए पई। मां जो मां ख़ैर त आहे, चइबा बीमार थी पई आहियां, दुख तो थे त मता रमजान जा रोज़ा न रखी सघां। मां चयो मां खणी न रखजांइ, तूं कुराड़ी आहीं, बीमार आहीं।
तुझो फिदियो ॾींदा चेना भाइयों किया मां जॾहिं को समझदा थिया त रमज़ान जा रोज़ा कज़ा न कया हाणे किस ॾींदुमि रमज़ान जा रोज़ा मुझे लाइ दुआ घुर अल्लाह मूंखे सेहत ॾे त मां रमज़ान जा रोज़ा रखां वरी ॿ ॾींहं गुज़रिया त मां मूंखे ख़ुशि नज़र आई मां चयो मां ॾे हाल वाल जे हाणे अल्लाह जो फज़ल आहे तबियत बहितर थी पई आहे इंशाअल्लाह हाणे रमज़ान जा रोज़ा न छॾिबा ईमान आहे त पीर सन बीमार कुराड़ा भी रोज़ा रखन पिया ईमान नाहे हटा कटा सेहतमंद भी रोज़ा न रखियो 90% माण्हू रोज़ा न रखिया हे मुसलमाननि जो हाल अल्लाह मुझे प्यारे नबी मुझे मिठड़े नबी ओ मुझे सोने नबी रमजान जे रोजे जी अहमियत समझाई साईं फरमायो हिकिड़ो रोज़ो को जानी वाणी कज़ा तो करे रमजान जो वरी सॼी जिंदगी रमजान जे रोजे के हासिल करण जे लाइ रोज़ा रखंदो रहे उन जी कर भरण जे लाइ रोज़ा रखंदो रहे उन जो सवाब हासिल करण जे लाइ रोज़ा रखंदो रहे नबी जे फरमायो हिकिड़ो रोज़ो जानी वाणी जे कज़ा कयो वरी सॼी जिंदगी रोज़ा रखंदो रहे हिकिड़े रोज़े जी साईं फरमायो उहा कज़ा पूरी नथो करे सघे उहो सवाब हासिल नथो करे सघे उहा कर भरे नथो सघे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो जानी वाणी हिकिड़ो रोज़ो कज़ा करे साईं फरमायो सॼी जिंदगी रोज़ा रखंदो रहे त रमज़ान शरीफ़ जे उन हिकिड़े रोज़े जी कज़ा हासिल नथो करे सघे हिकिड़ो रोज़ो रमज़ान जो जानी वाणी घुसाए वरी रोज़ो हासिल करण जे लाइ उन जे सवाब हासिल करण जे लाइ पयो रोज़ा रखे साईं सॼी जिंदगी रोज़ा रखे पर जेको जानी वाणी बिना उज़र जे हिकिड़ो रोज़ो कज़ा तो करे सॼी जिंदगी वरी रोज़ा रखे उन जी कज़ा पूरी न करे सघे मुबारक हुजे उन्हनि माण्हुनि खे जिन रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखिया कमाए विया उहे माण्हू जिन रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखिया मुबारक हुजे उन्हनि माण्हुनि खे जिन सही माना में रमज़ान जे रोज़नि जो इहतिमाम कयो मन साम रमज़ान ईमान व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबे व मा तअख़र नबी जे फरमायो जे रमज़ान शरीफ़ जा सही माना में रोज़ा रखिया अल्लाह ताला उन जा अॻियां पोयां गुनाह माफ़ तो करे छॾे ओ मुंहिंजा अज़ीज़ो वॾी रमज़ान जे रोज़नि जी फज़ीलत साईं फरमायो अल्लाह तो फरमाया सोमली वाना जज़ीबे रब फरमाए तो इन नमाज पढ़ी इन जो सवाब ताल को इन कुरान पढ़ियो मलाइको इन जो सवाब ताल को इन ज़कात ॾिनी खैरात कई इन जो सवाब ताल को इन हज कयो इन उम्रो कयो इन जो सवाब ताल को
पर जॾहिं रोज़े जी वारी थी अचे अल्लाह फरमाए थो ओ मलाइको रोज़े जो सवाब तव्हांखे लिखण जी ताक़त ई नाहे असौमली वाना जज़ीबी रोज़ो मुझो आदन के सवाब में मां खुदा पाण ॾिनो बी रिवायत में जदो असौमली वाना जज़ाबी अल्लाह फरमाए दो रोज़ो मुझो आद रोज़े जो बदलो भी मां खुदा पाण मां रोज़ा तनगे पंहिंजो दीदार कराइनो मान पंहिंजी मुलाकात कराइनो मान पंहिंजी कचहरी नसीब कंदो मान फमन कान यरजू लिक़ा रब्बिह फलियअमल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादति रब्बिही अहदा अन्या वरी आवाज़ रब तो फरमाए असौमली व अना जुज़ाबी रोज़ो मुझो त इन जो बदलो भी मां खुदा पाणा मां रोज़ा तनगे पंहिंजो दीदार कराइंदो पंहिंजी मुलाकात कराइंदो पंहिंजी कचहरी नसीब कंदो तॾहिं नबी से फरमायो लिस्साइम फराता फरात इंद फत्री व फरात इंद लिक़ाए रब्बिह अल्लाह फरमाए दो मुझा प्यारा नबी पंहिंजन उम्मतन खे ॿुधाए तुम्हारो ज़ात जे लाइ ॿ फरात रखियूं हिक फरात तैयार रखी तमान जो इफ्तारी जे टेम ते पानी पियारे मानी खाराए रोज़ो खोलाए फरात नसीब कंदो तमान मज़ो पानी जे पीअण जो नसीब कंदो मान मानी जे खाइण जो मज़ो नसीब कंदो मान इफ्तारी जे टेम ते इहा फरात ॾींदो तमान जो सॼे ॾींहं जो थकु लाहींदो मान ऐं ॿी फरात माण्हुनि जे लाइ आख़िरत में रखी आहे रब फरमाए तो बी फरात इहा रखी तमान जो पंहिंजो दीदार कराइंदो मान पंहिंजी ज़ियारत कराइंदो मान पंहिंजी मुलाकात कराइंदो मान पंहिंजी कचहरी नसीब फरमाइंदो मान नबी से फरमायो जंहिं सही माना में रमज़ान शरीफ जा रोज़ा रखिया रमज़ान जो एतराम कयो रमज़ान में नेक बणियो रमज़ान में सालियो बणियो अल्लाह ताला उन्हनि जे लाइ ख़ासि हिकिड़ी बिश्त में सोसाइटी तैयार कई आहे जंहिंजो नालो रैयान आहे अल्लाह ताला उन में VIP बंगला ठाहिया आहिनि VIP माड़ियूं ठाहियूं आहिनि VIP महलात ठाहिया आहिनि अल्लाह ताला ख़ासि उहे रोज़ा तनगे रमज़ान जे एतराम करण वारनि खे नसीब फरमाईंदो उहे बंगला साईं फरमायो ॿियूं त उन में फैसिलिटियूं आहिनि पर वॾे मां वॾी फैसिलिटी आया जो रोज़ा तनगे अल्लाह ताला घड़ीअ घड़ीअ रैयान सोसाइटी वारनि खे हर पंहिंजो दीदार कराईंदो पंहिंजी ज़ियारत कराईंदो पंहिंजी मुलाकात कराईंदो नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा इन अजलल्लाहि जन्नत की अल्लाह ताला हर अठे ॾियारे पंहिंजो दीदार कराईंदो पर रोज़ा तनगे अल्लाह ताला फरमाईंदो जॾहिं तव्हांजी दिलि चवे तव्हां रुॻी इरादो कजो त रब असांखे पंहिंजो दीदार कराए मां उन महिल जो उन महिल सभु पर्दा परे करे तव्हांखे पंहिंजी ज़ियारत में मुलाकात कराईंदो एॾा रोज़ा त प्यारा आहिनि रब ये कमाए हुआ रोज़न रखण वारा ये खटे हुआ
बेरोज़ा हाराए विया जिन नमाज तरावियां पढ़ियो रात जो इबादत कई खटे विया ये माण्हू मन काम रमज़ान ईमान व इहतिसाब गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि व मा तअख़्ख़र जेको रमज़ान जी रात में इबादत में तो गुज़ारे सजदन रुकन में तो गुज़ारे कुरान की तिलावत में तो गुज़ारे जिक्र अज़कार में तो गुज़ारे ये मानू भी कमाया अल्लाह फरमाए इन्हन को भी महाराजी थी मान ओ मुझा अजीजो ओ मुझा भाईरो रमज़ान जो रातियों सुमण जे लाइ न आहिनि रमज़ान जो रातियों क्रिकेट खेॾण जे लाइ न आहिनि रमज़ान जो रातियों मोबाइल हलाइण जे लाइ न आहिनि रमज़ान जो रातियों कचहरी करण जे लाइ न आहिनि रमज़ान जो रातियों इबादत जे लाइ न रुकुन जे लाइ न सजदन जे लाइ न नमाज जे लाइ न हाँ कुरान जी तिलावत लाइ न जिक्र अज़कार जे लाइ न दुआन जे लाइ न रमज़ान जे रातियों रोअण जे लाइ न रमज़ान जो रातियों माफ़िन घुरण जे लाइ न तौबा करण जे लाइ न या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा रमज़ान जी रात में निंड्रा रमज़ान जी रात में क्रिकेट खेलो असां वटि शिकारपुर में गलीअ गलीअ में घिटीअ घिटीअ में क्रिकेट सजी सजी रात नौजवान क्रिकेट जे करे एक रमज़ान जो रात मोबाइल में गुज़ारी मोबाइल जे ॾिसण हड़ विञायो रमज़ान जो रात इबादत जे लाइ अल्लाह जी ज़ात जो कसम नबी साईं रमज़ान जो चंड ॾिसंदा त साईं नेणनि तो निंड ही हराम करे छॾी सॼी रात इबादत में गुज़ारी असहाब अल बैत भी यहाँ सॼी सॼी रात रमज़ान में इबादत में गुज़ारींदा ताकि खबर चैन रकातों बाद में शो चटड़ी वेंदा या असहाबन जी सुन्नत मक्के शरीफ वारन छा कयो तो नमाज तरावियां 4 रकातां पढ़ी वरी काबे जो तवाफ करे 7 चकर काबे जो तवाफ करे वरी अची नमाज तरावियां पढ़ वरी 4 रकातां पूरो करे वरी काबे जो तवाफ करे वरी 7 चकर ॾेई वरी नमाज पढ़ ईअं सहरी थी वेंदी सुबुह थी वेंदी पोइ सहरी कंदा मदीने शरीफ वारनि खे ख़बर पई त मक्के शरीफ वारा ईअं था करनि जो चैन रकातन हो काबे जो तवाफ था करनि हुननि वरी चयो त असां बि इबादत खटियूं त हुननि चयो त असां 40 रकात तराविया नमाज़ पढ़ंदासीं 40 रकात एॾो इबादत जो शौक़ है ज़ौक़ छो त रमज़ान जे रातनि में रमज़ान जे ॾींहंनि में अल्लाह जी वॾी रहमत ओ मुझे प्यारे नबी फरमायो 11 महीना बानाए बानियो अल्लाह जी रहमत के गोलींदा आहिनि
पर रमजान शरीफ में अल्लाह जी रहमत बानड़ने के गोली दी वतन दिया एडी अल्लाह जी रहमत रमजान शरीफ वाले महीने में नबी ने फरमाया रमजान की रात में अल्लाह ताला दुनिया वाले आसमान ते लगी दुआ ऐं ऐलान कंदो आहे को गुनाहगार माफ़ी वठे त मां उम्र जो मदायूं माफ़ कयां आहे को रे औलाद मूंखां दुआ घुरे त मां औलाद वारो बणायांस आहे को बीमार मूंखां दुआ घुरे त मां सेहत नसीब कयांस आहे को रोज़ीअ जी तंगीअ वारो मूंखां दुआ घुरे त मां रोज़ीअ में बरकत विझांस आहे को बेरोज़गार मूंखां दुआ घुरे त मां रोज़गार नसीब कयांस आहे को परेशान हाल इन भलारी रातन में रमजान वारन में मूंखां दुआ घुरे त मां परेशानी रफ़े दफ़े कयांस आहे को मसइलन में मुजल इन भलारी रातन में मूंखां दुआ घुरे त मां मसइला आसान कयांस अम्मन युजीबुल मुज़्तर इज़ा दाअू व यक्शिफुस सूअ व यजअलुकुम खुलफाअल अर्ज़ इलाहुम अल्लाह कलीलन मा तज़क्करून रब ऐलान तो करे आए को गुनाहगार वो माफी वठी आए को रे औलादो मूंखां दुआ घुरे आए को बीमार मूंखां दुआ घुरे आए को रोज़ी जी तंगी वारो मूंखां दुआ घुरे आए को बेरोज़गार मूंखां दुआ घुरे आए को परेशान हाल मूंखां दुआ घुरे आए को मसइल में मुजल मूंखां दुआ घुरे असां वरी निंद्र में असां वरी मोबाइल में असां वरी क्रिकेट में हीअं पंहिंजो वक़्तु पे विञायो वरी भी मां तव्हांखे गुज़ारिश करणा वरी भी टेम 27 रात गुजरी वही 28 रात अची वई आहे वरी भी वक्त तो वरी भी टेम तो वरी भी अल्लाह माफ़ी वठो वरी भी अल्लाह के रिजायो कि अल्लाह के सदक रब फरमाए तो वरी भी माफ़ी जा दरवाजा मुझा खुलिया पिया तो रब जा दरवाजा खुलिया पिया तो बाज जा दरवाजा खुलिया पिया तो न रखी सकिया रमजान जा रोज़ा रात में सुजागी न करे सकिया मूंखां दुआऊं न घुरी सकिया वरी भी वक्त मूंखे सॼो मां जा रोज़ा रखूं मुंहिंजी नमाज़ पढ़ूं मां अल्लाह के पुकारियो मूंखां माफ़ी वठो तव्हांजे माफ़ी वठण में देर आहे मूंखे माफ़ी ॾियण में देरी न आहे उजीब दावत दाई इज़ा दान फलियस्तजीबू ली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून वरी भी वक्त तो जिन रोज़ा न रखिया आहिनि जिन रमज़ान जो एतराम न कयो जिन रमज़ान में इबादत न कई आहे वरी भी वक्त तो वरी भी टेम अचो अचो अल्लाह ॾे अचो सॾे तो पाण अल्लाह यानी अबू
तबायतुम वास्लिमू लह या इबादियल्लज़ीना अस्रफू अला ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। अल्लाह फरमाए तो वरी भी अचो वरी भी मुझे प्यारा जेड़ा तेड़ा हो मुझे बना वडो अल्लाह ताला जो पंजन बानन सा प्यारा वडो अल्लाह ताला जो इंसान सा प्यारा ओ फरमाए खलक़तु बियदैया रब फरमाए सारी कायनात मां पंहिंजे हुक्म सां पैदा कया सिजमा पंहिंजे हुक्म सां पैदा कया चंद्रमा पंहिंजे हुक्म सां पैदा कया सितारा मां पंहिंजे हुक्म सां पैदा कया ज़मीना मां पंहिंजे हुक्म सां पैदा कया आसमान मां पंहिंजे हुक्म सां पैदा कया मलाइका नूर मां पंहिंजे हुक्म सां पैदा कया जिन्न बाहि मां पंहिंजे हुक्म सां पैदा कया अल्लाह फरमायो कमो पेश 18,000 मखलूक़ातूं मां पंहिंजे हुक्म सां पैदा कया पर रब फरमाए थो तहां एॾा प्यारा हो खलक़तु बियदैया मां तव्हांखे पंहिंजे कुदरत वारे हथ सां तयारु कयो थो ठाहे वरी ठाहियो थो संवारे वरी संवारियो थो सिंगारे वरी सिंगारियो थो तव्हां एॾा प्यारा हो तफ़सीरनि में अचे थो जॾहिं हज़रत आदम जो पुतलो पियो ठहे मलाइका पुतलो पिया ठाहिनि हज़रत आदम जो अल्लाह फरमाए थो ओ मलाइको आदम जो हीअं नक ठाहियो हीअं सुहिणो नज़र ईंदो हीअं आदम जूं अखियूं ठाहियो हीअं सुहिणो नज़र ईंदो हीअं आदम जा चप ठाहियो हीअं सुहिणो नज़र ईंदो हीअं फिरवा ठाहियो हीअं सुहिणो नज़र ईंदो हीअं पिंबल ठाहियो हीअं सुहिणो नज़र ईंदो हीअं खाॼी ठाहियो हीअं सुहिणो नज़र ईंदो हीअं गिटा ठाहियो हीअं सुहिणो नज़र ईंदो हीअं निरड़ ठाहियो हीअं सुहिणो नज़र ईंदो हीअं मथे जा वार ठाहियो हीअं सुहिणो नज़र ईंदो हीअं दाढ़ीअ जा वार ठाहियो हीअं सुहिणो नज़र ईंदो हीअं मुछां ठाहियो हीअं सुहिणो नज़र ईंदो हीअं हथ ठाहियो हीअं ॿाहूं ठाहियो हीअं सीनो ठाहियो हीअं पेट ठाहियो हीअं पुठी ठाहियो हीअं चेल ठाहियो हीअं ॼमूं ठाहियो हीअं पेर ठाहियो हीअं आङुरियूं ठाहियो हथनि ऐं पेरनि जूं हीअं सुहिणो नज़र ईंदो ॼण त अल्लाह ताला ख़ुदि ख़ुदा पाण हज़रत आदम खे तयारु करणु फरमायो तॾहिं त फरमाई सव्वरकुम फअहसन सुवरकुम व इलैहिल मसीर। अञा वरी आवाज़ एॾो अल्लाह जो इंसान सां प्यार
तने रब फरमायो खलक़तु बियदय्य मां ताके पंहिंजे कुदरत वारे हथन सां तैयार कयो एडा प्यारा हो एडी मां ताके सोदनी والتين والزيتون والطور سينين وهذا البلد الأمين لقد خلقنا الإنسان في أحسن تقويم फरमाए दो सुम्मा खलक़ना नुतफ़तन अलक़ह फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़ह फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामन फ़कसवनल इज़ाम लहमा सुम्मा नशअनाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। रब फरमायो वदा मुझे प्यारा ताकि मां पंहिंजे अज़ाब जे लाइ तैयार न कयो ताकि मां पंहिंजे कावड़ जे लाइ तैयार न कयो ताकि मां जन्म जी बाहि जे लाइ तैयार न कयो रुगी तां पाण खे पाण जनमी न बणायो मां त तव्हांखे जन्नत लाइ बणायो मूंखे तव्हां राज़ी कयो मुझे चयो वञो मुझा रोज़ा रखो मुझी बंदगी में जिंदगी गुजारियो मुझे कुरान की फरमा बरदारी में जिंदगी गुजारियो तो मां अल्लाह ताला दुनिया में भी तांगे आबाद शादाब क्या आखिरत में भी तांगे सोने के बंगलन जो वारिस से मालिक बनाया फरमाइए ज़वादा फरमान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अल्लाह फरमाए तो ता मुझे वदा प्यारा हो मां तांगे अज़ाब लाइ तैयार न कयो पंहिंजी कावड़ जे लाइ तैयार न कयो तांखे जनम लाइ तैयार न कयो तांखे जन्नत लाइ तैयार कयो तां संभालियो मुझो ना फरमानियो न कयो मुझे कावड़ायो न पाण खे बेरोज़ा न बनायो बेनमाज़ी पाण खे न बनायो पाण के गुनाह जी हवाले न कयो मुझो न फरमानियो न कयो रागने साज़ने गानन में पाण के गर्क न कयो जिना में बेआई पुछड़ाई में पाण के तबाह बर्बाद न कयो व्याज रिश्वत में पाण के तबाह बर्बाद न कयो अल्लाह फरमाए दो हाँ माता के झलवा नशे जे वेझा न वञो माता के झलवा जुआ न कयो माता के झलवा धारा न विझरायो माता के झलवा गैरुल्लाह जी पूजा पाठ न कयो माता के झलवा धारा न हणो चोरियों न कयो फुरियों न कयो माता के झलवा परावा हक न खाओ गरीबन मिस्कीनन यतीमन अबोजन भेनरुं ने भाइरनि जा हक न खाओ माता के झलवा हाँ चुगलियों न कयो
गिला न कयो याने मांजो खौफ मांजे दिलनि में पैदा कयो जिन शयुनि खां मां तव्हांखे झलियो आहे तव्हां झलिजी वञो मांजो डपु पैदा कयो पोइ मुंहिंजो वाइदो आहे मां दुनिया में भी तव्हांखे आबाद शादाब कंदोमांव आख़िरत में भी सोन जे बगलनि जो वारिस मालिक कंदोमांव फरमाई वले मन ख़ाफ मक़ाम रब्बी जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। रब फरमाया तो तव्हां मूंखे वॾा प्यारा वरी भी जेकॾहिं तव्हांखे गुनाह थी आहे ग़लतियूं थियूं त मां माफ़ी जा दरवाज़ा तव्हांजे लाइ खोलियूं वेठो वरी भी जेकॾहिं मां तव्हां नाराज़ आहियां कावड़ियल आहियां गुनाहनि जे करे त वरी भी रहम जा दरवाज़ा मां तव्हांजे लाइ खोलियूं वेठो अचो अचो मूंखे सॾु कयो अचो मूंखे पुकारियो अबमादो कुलदुल्लाह वदुर्रहमान अय्यमा तदू वलौल अस्माउल हुस्ना वला तजर बिसलातिक वला तुखाफित बिहा वब्तग़ि बैन ज़ालिका सबीला वक़ुल अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदा वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क वलम यकुल लहू वलिय्युम मिनज़्ज़ुल्ल वकब्बिरहु तकबीरा। अञा वॾी आवाज़ चो पंहिंजे रब खे पुकारियो पंहिंजे रब खे सॼो हो जी कयो था जेॾा बि गुनाह अथव रब फरमाए थो मूंखे सॾु कयो त मां जी कयां मूंखे माफ़ी घुरो त मां रहम कयां सॼो त सही अल्लाह हिकिड़ो काफ़िर आहे पुट खे थो सॾे या सनम या सालनि जा साल पुट खे सॾींदो रहियो हिक ॾियारे निंड जो गलबो चढ़ी ऊंघ अची वियसि सनम जे बजाए समद अल्लाह जो नालो ज़ुबान ते चढ़ी आयसि चवे तो या समद अल्लाह फरमाए तो जी मुंहिंजा बानड़ा मलाक भजंदा आया डुकंदा आया चुसे हो त काफ़िर ओ साईं ओ त सनम जो पुजारी बुत जो पुजारी पंहिंजे बुत खे सालनि जा साल सॾींदो रहियो या सनम या अॼु निंड जे करे भुल में तुंहिंजो नालो ज़ुबान ते चढ़ी आयो या समद ऐं रब तूं जी जी तो करे रब फरमायो मलाइको मूंखे ख़बर आहे ओ बुत जो पुजारी सनम जो पुजारी काफ़िर पर जहिड़ो तेड़ो मुंहिंजो बानू मां पैदा कयो त मां इन जो ख़ालिक़ मां इन जो मालिक निंड में ऊंघ में मुंहिंजो नालो ज़ुबान ते चढ़ी आयो भुल में मुंहिंजो नालो खयो मां जी इन लाइ कई तमाज़ जहिड़ो तेड़ो मुंहिंजो हे त हिकु दफ़ो निंड में मूंखे सॾु कयो मां जी कई तमाज़ जेकॾहिं 1000 दफ़ा ईअं निंड में ऊंघ में मां अल्लाह जो नालो खणंदो तॾहिं बि मां 1000 दफ़ा बि हिनखे जी कंदो रहंदो एॾो रब जो बाननि सां प्यार हो काफ़िर आहे। 1000 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
पंहिंजे बुत खे सॾे थो या सनम या सनम या सनम बुल में नालो जो जड़ी अचे अल्लाह जो या समद या समद त रब चवेसि थो जी मुंहिंजा वारा जी मुंहिंजा वारा जी मुंहिंजा वारा मलाइक भजन था रब वो तो काफिर आ वो तो बुत जो पुजारी आ सनम जो पुजारी आ बुल में तुंहिंजो नालो खयों दे रब फरमायो जेड़ो तेड़ो आ मुंहिंजो बानू आ न पैदा त मां कयो त मां तोणे जो बुल में मूंखे सॾु कयो दे मां जी कई त मां हे त हिकु दफ़ो जी कई त मां जेकॾहिं 1000 दफ़ा ईअं बुल में निंड में मूंखे सॾु कंदो तॾहिं बि मां जी जो जवाब ॾींदो बनी इसराइल हज़रत मूसा जे ज़माने में मींहुं न पियो से हज़रत मूसा जे माण्हू आया साईं तव्हां दुआ घुरो त मींहुं वसे डुकर थी वियो आहे उन ते माण्हू फतकंदा जानवर फतकंदा ज़मीना भंजर थी साईं दुआ घुरो हज़रत मूसा फरमायो सॼी जमात गॾु थियो ॻोठ वारी त पोइ दुआ घुरूं सभिनी खे गॾु करे हाणे दुआ थो घुरियो मुंहिंजा अल्लाह मींहुं वसाए अल्लाह हज़रत मूसा ॾे नियाबो मोकिलियो ओ मूसा हिकिड़ो तुंहिंजी जमात में वॾो गुनाहगार आहे वॾो माण्हू कावड़ियल आहे जेस ताईं वो तुझे ॻोठ में जमात में हूंदो तेस ताईं मींहुं न वसाईंदुमि उनखे कढ पंहिंजी जमात मां ॻोठ मां पोइ मींहुं वसाईंदुमि हज़रत मूसा जलाल में अची वियो हज़रत मूसा फरमाए थो वो निकिरे लईन जेको अल्लाह एॾो कावड़ियल आहे नाराज़ आहे जंहिंजे करे अल्लाह मींहुं नथो वसाए उहो निकिरे काथे आ वो जेको गुनाहगार दिल जो दिल में रोई वेठो आ चवे तो मुंहिंजा अल्लाह मूंखे सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं ख्वार न कर ओ मुंहिंजा अल्लाह मूंखे पंहिंजे नबीअ जे साम्हूं ख्वार न कर ओ मुंहिंजा अल्लाह मूंखे माफ़ कर अॼु खां बाद में मां गुनाहनि जे वेझो ई न वेंदुमि मुंहिंजी तौबा क़बूल कर अञा वो दिल जो दिल में दुआ तो घुरे खबर ही न पई ककर अची आ मींहुं वसण शुरू थियो हज़रत मूसा हैरान थियो रब खे फरमाए तो रब अञा वो माण्हू निकितो ई नाहे अॻे ई मींहुं वसाइण जो ऐलान कयो थी अल्लाह फरमाए तो मूसा वो दिल जो दिल में मूंखां माफ़ी वठे सची तौबा कई मूंखे पुकारे मां भी जी करे रहम करे माफ़ी नहीं छड़ी मां मींहुं वसाइण जो ऐलान करे छॾियो आहे हज़रत मूसा तो फरमाए साईं भला उन जो नालो तो ॿुधाए वो केरु आहे अल्लाह फरमायो ओ मूसा जॾहिं नाराज़ हुयो मां जॾहिं कावड़ियल हुयो मां उन महिल उन जो नालो न पियो तोखे ॿुधायां हाणे त राज़ी थी वियो आहियां परची वियो आहियां माफ़ी ॾेई त मां हाणे कीअं नालो ॿुधाए उन वीचारे खे ख्वार कर केॾो रब जो प्यार अज़ीज़ो असां त अञा अल्लाह के हुज़ूर जे सदके घणा प्यारा कुंतुम खैरा उम्मतन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ वतनहून अनिल मुनकर अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा प्यारा नबी तुझे सदके तुझी उम्मत मूंखे वॾी प्यारी आहे कतब अला नफ्सिर रहम मां पंहिंजे मथां तुंहिंजी उम्मत जे लाइ लिखी छॾियो आहे त मां रहम कंदोमांइ फरमाए युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र वला युरीद बिकुमुल उस्र रब फरमायो मुंहिंजा प्यारा नबी मां इरादो करे चुको आहियां
तो तुझी मदद मां भलाई भलाई करूं नकी मां उन्हनि खे तकलीफ़ ॾिनो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्त असां त अल्लाह खे वॾे मां वॾा प्यारा हुज़ूर जे सदके तंहिंजे करे ओ मुंहिंजा अज़ीज़ो जेको भी जेके गुनाह थिया वरी भी माफ़ी जा दरवाजा खुलिया पिया रहम जा दरवाजा खुलिया पिया बाज जा दरवाजा खुलिया पिया हली अचो अल्लाह माफ़ी वठो अल्लाह के सॾ कयो रब के रिझायो रब के परचायो वो रहीम वो करीम वो बाजारो एक दफो सच्ची रज़ा तो बांदा क्यों रब मा तो मर्जियों मदायों माफ करे छड़िया तेजे करे माता सबने के मोदबारा गुजारिश करना वारो क्यों जल्दी क्यों ए मेहमान महीनो रमजान शरीफ रमजान भी मेहमान महीनो असा भी मेहमान हो ओ मुझे अज़ीज़ो के तेरा अगले साल रमजान शरीफ में मौजूद अजो हिन साल रमजान में मौजूद ना नजर नथा अचन वेचारा कब्रिस्तान में सुता पिया ओ मुंहिंजा अज़ीज़ो सवाल पाण हाँ रमजान शरीफ में मेहमान असां भी मेहमान कोई जिंदगी ते भरोसो ना है कोई हयात ते भरोसो ना है खबर ही ना है वेठे वेठे माण्हू हलिया था वञनि हाणे मां ताज़ो फेसबुक ते वीडियो ॾिठो ओ मुंहिंजा अज़ीज़ो हिकिड़ो वीचारो होटल में अचे तो हमरा आर्डर तो दे मानीअ जो माने जी बेरो क्यों तो खेस उते जो ते हमरा वीचारो किरी तो पे वीचारे के सिधो दा करम तो दुनिया जे जान में आई न या जिंदगी या हयाती ओ मुंहिंजा अज़ीज़ो अलाए बे रमजान ताईं चेहरा हुजो अलाए जिंदगी साथ दे अलाए तेजे करे हाणे भी वक्त तो हाणे भी टाइम तो अचो माफी वठो अल्लाह को रोई रोई दुआऊं करो रब के सॾ कयो वजीब दावत दान फलियस्तजीबू ली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून वॾी आवाज़ इहो न सोचो त बे रमजान में रोज़ा भी रखबा नेक भी थींदा सालिह भी थींदा दीनदार भी थींदा इहो न सोचो त कुराड़ा थियूं पोइ नेक थियूं पोइ सालिह भी थींदा पोइ दीनदार भी थींदा पोइ रोज़ा भी रखंदा इहो न सोचो हज कयूं उमरा कयूं पोइ नेक भी थींदा सालिह भी थींदा नमाज़ी भी थींदा रोज़ा भी थींदा इहो शैतान जो धोखो ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा भाइरो काई जिंदगी जी खबर न आवाज जे कुल्लु मन अलैहा व यबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अञा वरी आवाज़ कराची में गुल प्लाजा के बाहर 150 माण्हू अंदर सड़ी कोयला थी अल्लाह 10 मिनटन में सजी बिल्डिंग के बाहि वकोड़ी वई माण्हू उते जो ते फासिया मरी तविया पर जनाज़ा ऐं लाश भी वीचारनि जा ॾिसण जहिड़ा न बचा हजड़ जी मुठ वञी बचा इहा इंसान जी जिंदगी इहा इंसान जी हयाती इहो अचानक वारो मौत भी खतरनाक
छो त माफ़ीअ जो वक़्तु ई नथो मिले, टाइम ई नथो मिले। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, इहो अचानक वारो मौत बि वॾो दर्दनाक आहे, वॾो हिबतनाक आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, कान संभालियो, मां हेॾे वञा पियो जलसे ते सईदाबाद, रस्ते ते कोट लालूअ जे भरिसां मूंखे एक्सीडेंट नज़र आयो। मूंखे ॿुधायो चयो साईं 3 माण्हू तेले जे हेठों अची विया आहिनि, वेचारा मरी त विया आहिनि थॾे ते, पर वेचारनि जा आंद्रा ऐं गोंडा बि निकिरी आया आहिनि। जनाज़ा वेचारनि जा ॾिसण जहिड़ा न आहिनि। ऐं मां नज़र कई, हिकिड़े वेचारे जी बांह कपी पई आहे, परते पई आहे। अल्लाह अकबर कबीरा, बांह जो गोश्त भी चुरके पियो, जिस ताईं साह निकिरे बांह मां भी। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, इहा ज़िंदगी आहे, इहा हयाती आहे। तॾहिं त हज़रत अलीअ जो कौल आहे, हर रात के आखिरी रात समझो, हर ॾींहं के आखिरी ॾींहुं समझो, हर वक्त के आखिरी वक्त समझो, हर वक्त नमाज़ जी पाबंदी में रहो, हर वक्त कुरान की तिलावत में रहो, हर वक्त ज़िक्र अज़कार में रहो, हर वक्त नेकिन में रहो, हर वक्त अल्लाह रसूल जी फरमाबरदारी में रहो। तां मौत ईंदो वञेव, बिश्त जी ख़ुशख़बरी मिलदी वञेव, ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह वलकुम फ़ीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फ़ीहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफ़ूरिर रहीम। अञा वॾे आवाज़ तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो, मां मिन्थ थो कयां, मां मेड़ थो कयां, मां गुज़ारिश थो कयां, मां इलाज थो कयां, ईअं शैतान जे आसरे ते न लॻो। पोइ नेक थी कंदासीं, पोइ निमाज़ी या हिकिड़ा माण्हू इरादो इहो कंदा आहिनि हाली हे गुनाह कयूं पोइ माफ़ी वठंदासीं। नबी साईं फरमायो जेको इन इरादे सां गुनाह थो करे त मां अॻिते हली पोइ माफ़ी वठंदुसि, अल्लाह इनखे माफ़ीअ जी तौफ़ीक़ ई न बख़्शंदो। उन माण्हूअ खे अल्लाह अज़ीम माफ़ीअ जी तौफ़ीक़ ॾींदो, उनखे वक़्तु ई न मिलंदो माफ़ी वठण जो, अॻिते ई ज़ब्त थी हलियो वेंदो दुनिया जे जहान। अज़ीज़ो, तंहिंजे करे गुनाह खां पंहिंजी जिंद छॾायो, तंहिंजे करे पाण खे नेक बणायो, पाण खे निमाज़ी बणायो। जिन रोज़ा न रखिया आहिनि, मां वरी बि चवां थो, जेके रोज़ा बचा आहिनि इहे रोज़ा बि रखो, रब खां माफ़ियूं बि वठो, ऐं रब सां इरादो कयो त अल्लाह साईं जेके रोज़ा क़ज़ा थिया आहिनि इहे रखंदासीं, ऐं तौबा ताइब थियो, इंशाअल्लाह रब वरी बि रहीम आहे, वरी बि करीम आहे, वरी बि बाज़ारो आहे। सची दिलि सां रब फरमाए थो तौबा कंदा वञो त उमिरि जूं मदायूं माफ़ कंदो वञो। तंहिंजे करे सभु पढ़ो अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह। वॾे आवाज़ सां अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह। मतां कंहिंजो आख़िरी वक़्तु हुजे, मतां कंहिंजी आख़िरी रात हुजे, सभु पढ़ो अल्लाह मग़फ़िरली, चो अल्लाह से असांखे माफ़ कर, चो अल्लाह से असांखे माफ़ कर, चो अल्लाह से असां ते रहम कर, चो अल्लाह से इंशाअल्लाह अॼु खां बाद में नेक थी ज़िंदगी गुज़ारींदा, अॼु खां बाद में दीनदार थी ज़िंदगी गुज़ारींदा, निमाज़ी थी ज़िंदगी गुज़ारींदा, सालिह थी ज़िंदगी गुज़ारींदा। मुंहिंजा अज़ीज़ो, सच्ची दिलि सां तौबा कयो, इंशाअल्लाह ताला उमिरि जूं मदायूं रब तव्हांखे माफ़ कंदो। वरी बि लफ़्ज़ पढ़ो अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह। वरी बि अरबी पढ़ो अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह।
अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह। अल्लाह से सभिनी खे माफ़ फरमा। सजी जमात टे दफ़ा कुल अल्लाह शरीफ पढ़े। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाहुम्मा रब्बना अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन्नार। अल्लाह सही सजी जमात टे दफ़ा कुल अल्लाह शरीफ पढ़ियो पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा। इलाहुल आलमीन 20 ख़त्मा कढिया विया आहिनि क़ुरान शरीफ जा, इहे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा। इन ख़त्मनि जो सवाब, इन कुलनि जो सवाब, इन जलसे जो सवाब, इन इफ्तारी जो सवाब उस्ताद अली नवाज़ जे रूह खे नसीब फरमा। उन जी घरवारी जे रूह खे नसीब फरमा। उन जी न्याणी जे रूह खे नसीब फरमा। अल्लाह साईं जेके भी हिन ॻोठ मां वफ़ात करे आया आहिनि मर्द या मायूं, सभिनि जे रूहनि खे क़ुरान मजीद जा ख़त्मा, कुल शरीफ़, जलसे जो सवाब, इफ्तारी जो सवाब बख़्शो। समूरनि जे रूहनि खे राहत नसीब फरमा। अल्लाह से सजी दुनिया में जेके भी मर्द या मायूं मुसलमान फौत थी आहिनि, अल्लाह से ख़ास तौर ते असांजो वालिद मोहतरम शहीद तबलीग हज़रत मौलाना साईं अब्दुल रज़ाक में रहमतुल्लाह अलैह, अल्लाह से उन जे रूह के कुल शरीफ जलसे जो सवाब, अल्लाह से इन 20 ख़त्मनि जो सवाब बख़्शो, इफ्तारी जो सवाब बख़्शो। अल्लाह से उन जे रूह के भी राहत नसीब फरमा। सजी मुसलमान दुनिया में जेके भी सजी दुनिया में फौत थी आहिनि मुसलमान, अल्लाह से सभिनि जे रूहनि खे कुल शरीफ ख़त्मनि जो सवाब, जलसे जो सवाब, इफ्तारी जो सवाब बख़्शो। समूरनि जे रूहनि खे राहत नसीब फरमा। समूरनि जे अल्लाह से क़ब्रुनि खे बिश्त जे बाग में बाग बणा, जवाहिर रहमत में जगह नसीब फरमा। अल्लाह से असां जीअरनि जे मथों भी रहम जी नज़र फरमा, असांजे मथों भी करम जी नज़र फरमा। अल्लाह से असां जिन रोज़ा रखिया आहिनि, असांजा टूटा फूटा रोज़ा मंज़ूर मक़बूल फरमा। असां जिन नमाज़ तरावियां पढ़ियूं आहिनि, अल्लाह से असांजो टूटियूं फूटियूं नमाज़ तरावियां क़बूल फरमा। अल्लाह से असां जेके भी नेकियूं टूटियूं फूटियूं कयूं आहिनि क़बूल फरमा। जेको भी टूटो फूटो एतिराम रमज़ान जो कयो आहे क़बूल फरमा। अल्लाह से असांखे पूरो जो पूरो रमज़ान जो अल्लाह से रहमत ऐं बरकत वारो, अल्लाह से जेको रहम ऐं बरकत वारी मेहरबानी आहे उहा अल्लाह से असां सभिनी जे मथां करणु फरमा। पूरो जो पूरो असांखे रमज़ान जो सवाब नसीब फरमा। रमज़ान जूं नेकियूं असांखे पूरियूं जो पूरियूं नसीब फरमा। पूरो जो पूरो रोज़नि जो सवाब नसीब फरमा। पूरो जो पूरो तरावीह जो सवाब नसीब फरमा। इलाहुल आलमीन जिन रोज़ा न रखिया, जिन नमाज तरावियां न पढ़ियूं, जिन रमज़ान जो एतराम न कयो, अल्लाह से वरी भी दुआ था घुरूं, वरी भी उन्हनि खे हिदायत नसीब फरमा। इलाहुल आलमीन वरी भी उन्हनि खे पंहिंजो दगु पंहिंजो रस्तो नसीब फरमा। रब साईं जेके बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ा कामिला अजरा नसीब फरमा। जेके वीचारा औलाद आहिनि उन्हनि खे नेक साल औलाद नसीब फरमा। जेके वीचारा मसइलनि में मुंझा पिया आहिनि उन्हनि जा मसइला आसान फरमा। जेके कर्ज़नि में ॿुॾा पिया आहिनि ग़ैबी ख़ज़ाननि में उन्हनि जी मदद ऐं नुसरत फरमा। इलाहुल आलमीन असांजे भाइरनि जी महिनत क़बूल फरमा। भाउ मसूद अहमद जी महिनत, भाउ सरफराज़ अहमद जी महिनत, भाउ आबिद जी महिनत, भाउ मुदस्सिर जी महिनत, अल्लाह से इन्हनि बिरादरान जी महिनत क़बूल फरमा। इन जलसे के, इन प्रोग्राम के, इन इफ्तारी के पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमा। रहम फरमा। अल्लाह से इन्हनि भाइरनि खे ताहयात पाण में प्यार ऐं मोहबत में रहण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। रहम फरमा, करम फरमा, बाज फरमा। व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मुहम्मद व अला आलिहि व सहाबिही आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।